पाकिस्तान तहरीक इंसाफ क़ौमी असम्बली जे 8 तकनि मां 6 ते कामयाबी हासिल करे वरिती। कराची ऐं मुल्तान में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि PTI चेयरमैन इमरान ख़ान 6 तकनि ते कामयाबी माणी, जॾहिं त मलीर ऐं मुल्तान में पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान जो क़ौमी असम्बली जे 8 मां 7 सीटुनि ते ॿियनि उम्मीदवारनि सां मुक़ाबिलो हो। इमरान ख़ान पेशावर जी सीट खटे ANP जे उम्मीदवार ग़ुलाम अहमद बिलोर खे शिकस्त ॾिनी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान पेशावर खां पोइ मर्दान जो मैदान बि खटे वरितो। PTI चेयरमैन चारसदा में अवामी नेशनल पार्टी जे अॻवान एमिल वली ख़ान ऐं फैसलाबाद में नून लीग जे अॻवान आबिद शेर अली खे शिकस्त ॾिनी, जॾहिं त मुल्तान में पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अली मूसा गीलानी अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी धीअ मेहरबानो कुरैशी खे शिकस्त ॾिनी ऐं मलीर में PP उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच इमरान ख़ान खे 10,074 वोटनि तां हाराए छॾियो।